नाज़रीन, बودरफार्म लॻो ॻोठ पको मोड़ वटि नौजवान जो फसल मां तशदद थियल लाश हथायो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मीर मोहम्मद बलोच। जी मीर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल ही कुनरी थाने जी हद है। ॻोठ आगा खान पठान पको मोड़ चयो वेंदो आहे। इते अॼु सुबुह जो हारी कम करे रहा हुआ वणनि जे फसल में, त उन्हनि खे जेको आहे सो हिकु लाश हथ आयो, जंहिंजी सुञाण जेका आहे 23 साला सुनील कुमार वल्द रमेश कुमार जेको आहे सो मेदवार तौर थी आहे। सुनील कुमार जे वारसनि ॿुधायो आहे त सुनील कुमार खे 3 ॾींहं अॻु घर वेठो त फ़ोन आयो। उन खां पोइ सुनील कुमार ॿाहिरि निकिरी वियो, जंहिंजी असां ॻोल्हा कईसीं ऐं जेको आहे सो हेल ताईं असांखे जेको आहे सो हथु कोन आयो। अॼु उनजो जेको आहे सो लाश जेको आहे सो असांखे मिलियो आहे। लाश जेको आहे सो इंतिहाई ॻरियल हालत में जेको आहे सो मौजूदु आहे। लाश जे कुझु मुफ़ासिले ते कचे शराब जूं थैलियूं पिण मिलियूं आहिनि, पर आया इहा ख़बर अञा न पई सघी आहे त सुनील कुमार खे क़तल कयो वियो आहे या ॿी का वजह आहे। यूसी चेयरमैन बि वाक़े वारी जॻह ते पहुतल आहे। कुनरी पुलिस जेका आहे उहा वाक़े वारी जॻह ते पहुतल आहे। हाणे लाश जी जेका हालत आहे उहा इंतिहाई ख़राबु आहे। उन करे उनखे पोस्टमार्टम लाइ तालुका इस्पताल कुनरी जेको आहे उहो मुंतक़िल न पियो कयो वञे, बल्कि कुनरी तालुके इस्पताल मां डॉक्टरनि जी टीम खे जेको आहे सो हिते वाक़े वारे हंधि घुरायो वियो आहे। हिते ई लाश जो पोस्टमार्टम करायो वेंदो ऐं उन खां पोइ जेका आहे हतमी ख़बर पइजी सघंदी त अलाए सुनील कुमार खे क़तल कयो वियो आहे या ॿी का वजह आहे। जॾहिं त सुनील कुमार जो मीर मोहम्मद, तव्हांजी महिरबानी।